ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। भिरिया रोड भरिसां सांगी शाख खे 150 फुट जो घारो लॻण सबबि समय एकड़नि ते बीठल फ़सुल ऐं 8 ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि। ॻोठाणनि जो चवणु आहे त सांगी शाख खे आरडी 63 वटां घारो लॻो। इतला बावजूद आपाशी अमलदार न पहुता। आपाशी अमलदारनि जे न पहुचण ते ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारे खे बंदि करण में रुधल आहिनि। मुतासिर ॻोठाणनि जो इहो मुतालबो आहे त सांगी शाख ते मुक़रर अमले खे हटाए घारो बंदि कराए नुक़सान जो अज़ालो कयो वञे। अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया। भिरिया रोड भरिसां सांगी शाख खे 150 फुट घारो लॻण सबबि 100 एकड़नि ते बीठल फ़सुल ऐं 8 ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि। ॻोठाणनि जो चवणु आहे त सांगी शाख खे आरडी 63 वटां घारो लॻो। इतला बावजूद आपाशी अमलदार न पहुता आहिनि। आपाशी अमलदारनि जे न पहुचण ते ॻोठाणा पंहिंजी मदद पाण तहत घारे खे बंदि करण में रुधल आहिनि। मुतासिर ॻोठाणनि जो मुतालबो आहे त सांगी शाख ते मुक़रर अमले खे हटाए घारो बंदि कराए नुक़सान जो अज़ालो कयो वञे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मजीद कीरियो। जी मजीद, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, भिरिया बरसां सांगी शाख के 150 फुट घारो 100 एकड़नि ते बीठल फसल पानी हेठि अची वियो आहे। आबादगारनि जा मथे ते हथ अची विया, जंहिं ते पाणी सबबि 8 ॻोठ जेको आहिनि उहे बि पाणी हेठि अची विया आहिनि। सांगी शाख आरडी 63 वटां घारो लॻण सबबि आबादगार मुनवर कीरियो, शमसदीन कीरियो, शौकत कीरियो ऐं ॿियनि जी 100 एकड़नि ते बीठल फसल कणक, कमंद, सरिया, सौंफ ऐं चौपाई माल जो चारो समेत 8 ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि। आबादगारनि जो मथे ते हथ अची विया आहिनि। उन सिलसिले में आबादगारनि ॿुधायो त आपाशी अमलदार एसडीओ मखदूम फ़हीम जी नाअहली सबबि सांगी शाख खे घारो लॻो आहे। आपाशी अमलदारनि खे बार बार कॉल करण जे बावजूद हिननि को बि तदारक न कयो। हिननि जो चवणु आहे त असांखे करोड़े रुपयनि जो जेको नुक़सानु थियो आहे। हिननि ॿुधायो त ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत घारो बंदि करण में रुधल आहिनि, पर को बि सरकारी अमलदार ऐं कामरो न पहुतो आहे, जंहिं सबबि ॻोठ बराम ख़ासि कैली, यासीन शहर, अली शहर ख़ासि कैली, यापार शहर, ॻोठ अहमद खान ख़ासि कैली समेत 8 ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि। हिननि ॿुधायो त ग़रीब मिसकिन आहियूं, असांजो दारो मदार फ़सुल ते आहे। हिननि आला इख़्तियारनि, आपाशी अमलदारनि, निगरान वज़ीर आला, आपाशी सेक्रेटरी समेत आला हकाम खां मुतालबो कंदे चयो आहे त अमले ख़िलाफ़ कार्रवाई करे ऐं नुक़सान जी भरपाई कई वञे। जी ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी मजीद अपडेट करण लाइ।